जादू इंसान जी ज़िंदगी कीअं तबाह करे थो इहा ॻाल्हि पाकिस्तानी चङी रीत ॼाणनि था। छो त असांजे मुआशिरे में बि अहिड़ा माण्हू मौजूद आहिनि जेके अहिड़े क़िस्म जो कमु कनि था। सिंध जी राजधानी कराची में बि भितियुनि ते कारे जादू जी चैकिंग ॾिठी वेंदी आहे। अचो त इन जे कुझु रुखनि बाबति ॼाणियूं था। सोशल मीडिया ते हिकु जादूगरियाणी जी वीडियो कुझु वक़्तु पहिरियां वायरल थी हुई जेका जादू जे असरनि बाबति ॻाल्हाए रही हुई। इहा औरत परॾेही हुई जंहिंखां मेज़बान सवाल कयो त जेकॾहिं कंहिं शख़्स ते जादू करणो हुजे ऐं उन जो ईमान मज़बूत हुजे त पोइ छा अव्हांखे ॾुखियाई थींदी आहे। इन ते जादूगरियाणी जो चवणु हो त जंहिंजो ईमान मज़बूत हुजे उन ते असरु ॾुखियो थींदो आहे। इन दौरान हुन मुसलमाननि जो मिसाल ॾिनो ऐं ॿुधायो त जीअं मुसलमान रोज़ानो निमाज़ पढ़ंदा आहिनि, दुआ घुरंदा आहिनि, इन लाइ हू महफ़ूज़ रहंदा आहिनि। इन जी भेट में जेकॾहिं हिकु शख़्स रुॻो महीने में कॾहिं कॾहिं मज़हबी माॻ ते वञे थो त उन ते सवलाई सां जादू असरु करे सघे थो। मेज़बान सवाल कयो त अव्हां ॿीहर कोशिश कंदियूं आहियो त कहिड़ी रीत उन शख़्स ते जादू करे सघिजे थो। इन ते औरत चवे थी त मां कोशिश कंदी आहियां त ध्यानु ई न ॾेई सघंदी आहियां छो त अखियूं बंदि करे उन शख़्स खे ॾिसणो पवंदो आहे, पर मां उन शख़्स जी तस्वीर ज़हन में आणे ई न सघंदी आहियां जंहिंजो ईमान मज़बूत हूंदो आहे। उन जी हिफ़ाज़त कंदड़ शयूं मूंखे धिके छॾींदियूं आहिनि। इहा त हिकु जादूगरियाणी जी ॻाल्हि ॿोल हुई, जॾहिं त अॼुकल्ह पाकिस्तान में जादू हद खां वधी वियो आहे। चयो वञे थो त ख़ौफ़नाक अमल ज़रिए ॿियनि खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कंदड़ अक्सर पाण बि इन जो शिकार थियनि था, छो त जेकॾहिं जादू उबतो थी वञे त मौत मार बि साबित थी सघे थो।